नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं त सखर महफ़िज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ बासर माण्हुनि जी मुबैना तशद्दुद जे ख़िलाफ़ शेख ऐं राजपूत बिरादरी जो सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो। सखर जे इलाइक़े घंटा घर जे रहायशी शेख ऐं राजपूत बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माउ ऐं पुटु गॾाणी बिरादरीअ जे बासर माण्हुनि जे तरफ़ां हिकु नौजवान खे मुबैना तौर ते बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाइण ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज जी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं इंसाफ़ तहफ़्फ़ुज़ फ़राहमी जो हक़ में शदीद नारेबाज़ी कई। एहतजाज जी क़यादत माजिद अली शेख, माई राबिया राजपूत ऐं मुजीबुर रहमान शेख कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुजीबुर रहमान इल्ज़ाम हयो त तक़रीबन 2 महीना अॻु अली ज़मान गॾाणी बादी गॾाणी हयात जुनिजो ऐं 4 नामालूम माण्हुनि सखर जे अयूब गेट वेझो हिन खे रोके दोस्ती रखण ते मजबूर करण जी कोशिश कई। इनकार करण जी सूरत में संगीन धमकियूं पिण ॾिनियूं। इन्हनि ॿुधायो त इनकार करण वक़्तु जवाबदारनि मुबैना तौर ते पिस्टल कढण जी कोशिश कई। इन दौरान पिस्टल ज़मीन ते किरी पियो। मौक़े ते मौजूद 15 पुलिस एहलकारनि फौरी तौर कार्रवाई कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। इन्हनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल बाद अदालती कार्रवाई खां पोइ जेल उमाणे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मुलज़िमनि जेल खां रिहाई बाद हिकु दफ़ो ॿीहर घंटा घर में क़ाइम दुकान ते आया ऐं उन्हनि खे बिला जवाज़ बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो। एहतजाज कंदड़नि मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त वाक़िए जो फौरी नोटिस वठी मुलविस मुलज़िमान जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई की वञे, तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।